ठट्टो मां ख़बरुनि जी शुरुआत कयूं था। ॻाढ़ो वारे इलाइक़े वेझो ॿिनि हंधनि तां बचाव बंद खे घारा पइजी विया। 5 ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। ॻाढ़ो वेझो सामूंडी वीरूं गैर मामूली हद ताईं वधी अचण करे बचाव बंद खे घारा पइजी विया। बचाव बंद खे घारनि सबबि ॻोठ अलाह ॾिनो शोलाणी, मोहम्मद अली ऐं ॿिया ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त बचाव बंद खे घारा पवण करे घरनि ऐं फ़सुलनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। ठट्टो भरिसां ॻाढ़ो वेझो ॿिनि हंधनि तां बचाव बंद खे घारा पइजी विया आहिनि। 5 ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। ॻाढ़ो वेझो सामूंडी वीरूं गैर मामूली हद ताईं वधी अचण करे बचाव बंद खे घारा पइजी विया। बचाव बंद खे घारनि सबबि ॻोठ अलाह ॾिनो, मोहम्मद अली ऐं ॿिया ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ ठट्टो जे रिपोर्टर महबूब बिरोही खां। महबूब, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी, ठट्टे जे कोस्टा साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में सामूंडी वीरूं चढ़ी आयूं आहिनि, जंहिंजे करे केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि साहिली पट्टी वारा, उन्हनि ते जेके पाणी जो दबाव वीरनि जो उहो वधी रहियो आहे। ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेके इतला मिलिया आहिनि उन्हनि वक़्तु कंफर्म कयो आहे इलाइक़े जे ॻोठाणनि ठट्टे जे साहिली इलाइक़े में सामूंडी वीरूं गैर मामूली शिदत सां वधी आयूं आहिनि। ॻाढ़े वेझो ॿिनि हंधनि ते हिफ़ाज़ती बचाव बंदनि खे घारा पइजी विया आहिनि, जंहिं सबबि ॻाढ़े वेझो यूसी महल जे साहिली पट्टी जा 5 ॻोठ, जिन में ॻोठ मोहम्मद अली शोलाणी, ॻोठ सुलेमान शोलाणी ऐं उन सां गॾोगॾु ॻोठ अलानो शोलाणी, हाजी परोल आशारी, ॻोठ मीर जत, ॻोठ सुलेमान शोलाणी ऐं ॻोठ मोहम्मद हुसैन माछी उहे पाणी हेठि अची विया आहिनि। उन ॻोठनि जे घरनि में पाणी दाख़िल थी चुको आहे। उन सां गॾोगॾु जेके सवे एकड़ जेके ज़मीन आहे जिन में ज़री फसल बीठल आहे उहो पाणी हेठि अची वियो आहे, जंहिं करे ॻोठाणा पंहिंजे मदद पाण तहत जेके हिफ़ाज़ती बंदनि खे पियल घार आहिनि उहे बंदि करण में मसरूफ़ आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हमेशह जॾहिं सामूंडी वीरूं गैर मामूली हद ताईं वधी ईंदियूं आहिनि त जेके साहिली पट्टी जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे सख़्तु मुतासिर थियणो पए थो। हिन भेरे बि ईअं थियो आहे त गैर मामूली वीरूं चढ़ी अचण जे करे ॻाढ़े वेझो साहिली पट्टी जा 5 ॻोठ हिन वक़्तु पाणी हेठि अची चुका आहिनि। मुतासिर जेके ॻोठ आहिनि पंहिंजे मदद पाण तहत सामूंडी जेके वीरनि सबबि हिफ़ाज़ती बंदनि खे पियल घारा बंदि करण में मसरूफ़ आहिनि। पर ज़िले इंतिज़ामिया या ख़ासि तौर ते ड्रेनेज खातो जेको आहे उनजी ज़िम्मेवारी हुजे थी, उहा लातल्क बणियल आहे। इन मामले ते को बि नोटिस न आहे वरितो, जंहिं करे ॻोठाणनि घुर कई आहे हिफ़ाज़ती बंदनि खे मज़बूत करण सां गॾोगॾु, छाकाणि जो हिफ़ाज़ती बंद जेके आहिनि सामूंडी इलाइक़नि खे ॻोठनि खे ॾिनल उहे अक्सर जेके आहिनि उन्हनि खे पैचिंग थियल न आहे, जंहिं करे पैचिंग न हुजण जे करे सामूंडी वीरनि जे दबाव बर्दाश्त न कंदे जेके बंद टुटी पवनि था। तंहिं करे ॻोठाणनि जो मुतालबो आहे त सामूंडी जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि खे ॾिनल जेके बंद आहिनि उन्हनि खे न रुॻो मज़बूत कयो वञे, पर उन सां गॾोगॾु उन्हनि खे पैचिंग ॾियारी वञे त जीअं ॻोठ जेके आहिनि मुसलसल जेके थींदड़ जेके सामूंडी वीरनि जी तबाहकारियुनि खां बची सघनि। जी महबूब बिरोही, महिरबानी अपडेट करण जे लाइ।